अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी जी रवासी जमील अली दाबेची प्रेस क्लब में साफ़ियुनि अॻियां दाईंदे इल्ज़ाम मणींदे चयो त हिकु औरत ज़ैतून ख़ातून कुझु अरसो पहिरियां मुंहिंजे भाउ शकील सां पसंदि जो परणो कयो हो, जंहिंखे रहण लाइ मूं पंहिंजी ज़ाती घरु ॾिनो। 1 साल खां पोइ पाण उन औरत खे तलाक ॾिनी हुई। औरत पहिरीं बि 2 शादियूं करे तलाक वठी चुकी आहे। 2 साल गुज़रण बावजूदि औरत घर ख़ाली करण लाइ तयारु न आहे। हाणे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां मूंखे ब्लैकमेल करे रही आहे त हीउ घरु मूंखे निकाह में ॾिनो आहे, मां ख़ाली न कंदुसि। जॾहिं त घरु मुंहिंजो आहे त भाउ कीअं थो ॾेई सघे? अगरि उन ॾिनो आहे त 4 गवाह हूंदा, निकाह में बि लिखियलु हुजे, पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां शरीफ़ इज़त वारा माण्हू आहियूं। हीअ औरत असांखे ब्लैकमेल करे कूड़ा इल्ज़ाम लॻाए रही आहे। असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथसि। असां SSP ठठो ऐं वस वारनि खे अपील करियूं था त असांखे घरु ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं हिन औरत मां जान छॾाई वञे। क्योंकि मेरे भाई के साथ जो हुआ है गलत हो रहा है। इस वक्त ये कि जो जैतून बीवी है वो हमारी भाभी थी, लेकिन अब नहीं। 3 साल पहले मेरे भाई ने 2018 में मेरे भाई ने शादी करी थी। 1 साल वो मेरे भाई के साथ रही है। मेरे भाई ने उसको तलाक दे दी है। ठीक है, वो जो घर है वो मेरे भाई जमील के नाम पे है। और वो कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।